पर हिकड़ा लहन पिया चलन पिया ॻाल्हि छा आहे उहे नसरानी यहूदी ईसाई चवण लॻा ओ असांजी आल ओ असांजा मौत कढो रब करीम जो कसम आहे हे जेको पंजतल पाक जो टोलो ज़ाहिर थियो आहे इन्हनि जा चेहरा हारे सुभान अल्लाह आजादी इहे दुआ घुरण इन्हनि जो कमु हूंदो असांखे तबाह करण रब करीम जो कमु हूंदो असां तबाह थी वेंदासीं बर्बाद थी वेंदासीं असां त वेंदासीं पर इन महबूब करीम जे करीब दिलनि जो सवाल विझी रब करीम खां सवाल कयो क़यामत ताईं को बि ईसाई तुंहिंजे करे जूही कोन सघंदो हेतो न अणवा पंज तन पा मैदान छॾे भॼी हलिया बीठाई कोन भॼी हलिया हाणे सवाल इहो आहे त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ततहीर वारी आयत जे नुज़ूल वक़्त बि इहे चार पाण खे गॾु रखिया ऐं मुबाहले वारे ॾींहुं बि इहे चार पाण सां गॾु रखिया राज़ कहिड़ो आहे जॾहिं त मूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो आल बैत में महबूब करीम जा हर रसूलुल्लाह जो ॿियूं न्याणियूं महबूब करीम जा उहे रिश्तेदार करीबी जिन इस्लाम आंदो इहे सभु आल बैत में शामिल आहिनि पर सोने हबीब करीम पंहिंजो इख्तियार सादर फरमाईंदे इहो बि फरमायो मां मुख्तार कुल आहियां मूंखे को चवण वारो कोन्हे ऐं सलमान फारसी हलिया जिया रसूलल्लाह फरमायो ओ फारस जे रहण वारा तूं बि मुंहिंजे आल बैत में जा तूं बि मुंहिंजो आल तूं बि मुंहिंजे ख़ानदान में जा मुख्तार कुल सलमान फारसी खे पंहिंजे आलम पर निशान मुंहिंजे हबीब करीम हिन चइनि खे रखियो फातिमा अली हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुम मुंहिंजा प्यारा दोस्तो इन में राज़ कहिड़ो आहे राज़ ही आहे मुंहिंजा मालिक साईं मलाइक सभु तुंहिंजा पर तो रब करीम उन्हनि मलाइकनि में चइनि खे चूंडियो आहे जिब्राइल मीकाइल इसराफील इज़राइल चइनि खे चूंडियो आहे ऐं मालिक साईं आसमानी सहीफ़ा किताब सभु तुंहिंजा पर तो रब करीम उन्हनि में चइनि खे चूंडियो आहे क़ुरान तौरात इंजील ज़बूर चार तुंहिंजा ऐं मुंहिंजा मालिक साईं साल जा महीना 12 महीना तो रब करीम जा आहिनि पर उन्हनि में बि तो 4 महीना चूंडे खया आहिनि ऐं मालिक साईं ॾींहं सभु तुंहिंजा भलारा उन्हनि ॾींहंनि में बि तो 4 ॾींहं चूंडिया आहिनि रातूं सभु भलियूं पर उन्हनि में बि तो 4 रातूं चूंडे खयूं आहिनि मालिक जबल सभु भला पर उन्हनि में बि तो 4 जबल चूंडिया आहिनि मालिक साईं वण सभु तुंहिंजा पर उन्हनि में बि तो 4 वणनि जी चूंड कई आहे दरिया सभु भला पर उन्हनि में बि तो 4 चूंडे खया आहिनि मस्जिदूं सभु भलियूं उन्हनि में बि तो 4 जी चूंड कई आहे ओ मालिक इहे तुंहिंजी सुन्नत अदा कंदे सहाबा सभु मुंहिंजा आहिनि गुलाम मुंहिंजा आहिनि पर मूं उन्हनि में 4 चूंडिया आहिनि अबू बकर उमर उस्मान अली ऐं मुंहिंजा मालिक सॼो आल बैत मुंहिंजो आहे मूंखे प्यारो आहे पर तुंहिंजी सुन्नत अदा कंदे मूं उन्हनि में 3 खे चूंडियो आहे अली फातिमा हसन हुसैन उन्हनि चइनि खे मूं चूंडियो बाक़ी सभु आल मुंहिंजो आहे मुंहिंजो प्यारो आल आहे इन सां जेको बि मोहबत कंदो इन्हनि जूं ख़िदमतूं कंदो इन्हनि सां प्यार कंदो मौला उन्हनि जा बेड़ा पार फरमाइजा पर मुंहिंजा चूंडियल हे 4 अली फातिमा हसन हुसैन हाणे इन्हनि चइनि जो शान आहे उनजो राज़ हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह से जन्नत में पैदा थियो रब करीम फरमायो आदम मुंहिंजे बिश्त में तोखे मज़ो अचे थो अर्ज़ की बारी ताला अकेलो न रोंदे ठहे न खिलंदे अकेलो आहियां जेॾां तो न्यारा हूर गुलमान फरिश्ता मुंहिंजे जिन्स सां का मिले ई कान थी कंहिंसां ॻाल्हायां कंहिंखे हथ में हथ ॾेई ऐं जन्नत जो सैर कयां त हम जिन्स मोकल अल्लाह जी ज़ात बाबरकात हज़रत हवा खे पैदा कयो हज़रत हवा पैदा थी ख़ुशि थियो निकाह थियो शादी थी हाणे हथ में ॾियो जन्नत जो सैर पिया कनि सैर कंदे कंदे जन्नत जे हिकिड़े अहिड़े महल में आया जंहिंमें वॾो तख़्त विछायो पियो आहे नूर जो तख़्त आहे उन तख़्त ते हिकु ख़ूबसूरत न्याणी अची आहे उनजे कननि में वालियूं आहिनि मथे ते ताज आहे उन मथे जे ताज मंझि आवाज़ थो अचे सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम ऐं वालियूं कननि वारियूं हिलनि पियूं हिकिड़ी वालड़ी मंझि आवाज़ थो अचे सुभान अल्लाह ॿी वालड़ी मुबारक मां आवाज़ थो अचे अल्लाहु अकबर एॾी हसीन न्याणी आहे हज़रत आदम हज़रत हवा मुंहिंजा बि दोस्तो भीजी विया हेॾे होॾे न वधाइनि पिया हिकु जॻह ते टिकी भी विया अल्लाह जी रात फरमायो ओ आदम हवा घुमो फिरो सैर कयो अर्ज़ कयूं बारी ताला हिते ताजब वारी ॻाल्हि आहे असां सभु घुमी
भुनी छो मालिक साईं हीअ ॻाल्हि ॿुधा हे न्याणी कंहिंजी आहे मौला हे छोकिरी कंहिंजी आहे रब करीम फरमायो ओ आदम हे मुंहिंजे आख़िरी रसूल मुंहिंजे प्यारे महबूब अमा रसूलनि जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी फातिमा ये मुझे महबूब करीम जी न्याणी आहे कननि में जेके वालड़ियूं आहिनि हसन ऐं हुसैन मथे ते जेको ताज आहे वलियनि जो सरदार हैदर करार आहे हैदर करार मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद फरमायो मेराज वाली रात मां बहिश्त जो सैर पे कयो जन्नत जो सैर पे कयो सैर कंदे कंदे हिकु अहिड़े वण ते निगाह पई जेको वण बि ॾाढो भलो हो उनजो मेवो बि ॾाढो भलो हो फर बि ॾाढो भलो हो मूंखे जी भरे पेट भरे उन मज़ा वण जे फल मज़ा खाधो रब करीम उन मज़ा मूंखे लुत्फ़ो अता फरमायो उन लुत्फ़े मज़ा मूंखे रब करीम खातून जन्नत अता फरमाई अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु तआला अन्हा की फरमाए तेरे खातून जन्नत जो हमल थियो मुझे पेट में न्याणी आई 9 महीननि ताईं मूंखे ख़बर कान पई त मूंखे पेट आहे या न पर एतिरो महसूस थींदो हो त मुंहिंजे जिस्म मुबारक मज़ा अजीब ख़ुशबू निकिरंदी हुई पाड़े वारी वठी पुछंदी हुई ओ खदीजा कहिड़े दुकान जी ख़ुशबू लॻाई आहे कहिड़े बाज़ार खां पोयां ख़ुशबू घुराई आहे कहिड़े मुल्क जी सुल्हान फरमाए मां दियो मां बाग खुशबू करण लगाई आहे जेका खुशबू तव्हांखे महसूस थिए थी इन जी मूंखे बि ख़बर न आहे खुशबू थी अचे इहो मसइलो तॾहिं हल थियो जॾहिं 9 महीना पूरा थिया अल्लाह जे महबूब करीम जी बचड़ी जे जनम जो वक़्तु आयो विलादत जो वक़्तु आयो रात ॿुधाई आहे मुंहिंजा प्यारा मां अकेली घर में आहियां अल्लाह जो महबूब बि न हो मके जूं मूंसां साड़ रखंदियूं हिन अल्लाह जे रसूल सां शादी कई आहे आमिना जे यतीम बचड़े सां शादी कई आहे इन जे करे मुंहिंजे तरफ़ ईंदियूं ई कोन हुयूं अकेली आहियां कमरो बंदि दरवाज़ो बंदि आहे एतिरे में ॾिसां 4 औरतूं डिगल कढण वारियूं सोन चहरण वारियूं मुंहिंजे घर में दाख़िल थियूं ऐं चवण लॻियूं ओ खदीजतुल कुबरा घबरा न असांखे अल्लाह जी ज़ात महबूब जे बचड़ीअ जी दायूं करे मोकिलियो आहे दायत जे वास्ते आयूं अलगरज हज़रत खातून जन्नत दुनिया जे पटे ते जन्म वरितो आहे महबूब करीम खे ख़बर पई आहे अल्लाह जा महबूब आया मुंहिंजे सोने महबूब पंहिंजी न्याणी खे हथनि में खणी भाकुरनि में खणी पेशानी ते चुमी ॾिनी ऐं मथे मुबारक ते चुमी बि ॾिनाऊं ऐं सूंघे फरमायूं सुभान अल्लाह आवाज़ ज़ोर सां त सुभान अल्लाह हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह चवण ते 70 गुना माफ़ी वेंदा 70 नेकी मिलंदियूं भला ईअं नथा चओ त गॾिजी चओ वाह वाह हुस्न जमाल नबी तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेमिसल है तेरी दिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये चाँद सितारे और सूरज सब तेरी दिया से चंद में निहार तारन में निहार कचर में निहार कुछ में निहार जरा न्यारी तो आमना जे लाल जो नूर ही नूर नजर ईंदो ये चांद सितारे और सूरज सब तेरी दिया रोशन है हर जले में तेरा जलवा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हर जले में तेरा जलवा
ज़मीन खातून जन्नत जे मथे ते चुम्मी मुबारक नहीं ऐ पाण फरमायो सुभान अल्लाह ओ मोमिन दी मां खतीजा रब करीम जो कसमा मां मेराज वारी रात जन्नत जो सैर पे कयो मूंखे बेहत मरीजो हिकिड़ो वण ॾाढो भलो लॻो ॾाढो मज़े वारो जाइके वारो लॻो उन जो फल बि ॾाढो भलो हो जी भरे मां मोहम्मद उन फल मां खाधो उन फल मां मूंखे अल्लाह साईं नुस्ख़ो ॾिनो उन नुस्ख़े मञा मूंखे हीअ न्याणी रब ॾिनी आहे अॼु मां मथो थो सूंघियां त उन जन्नत जे वण जी ख़ुशबू पई अचे उन फल जी ख़ुशबू पई अचे ओ मोमिननि जी मां खातून जन्नत मुंहिंजी न्याणी बि आहे त मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो बि आहे हजरत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं पद भरी थी सन्ने बुलूग खे पहुचण जे क़रीब थी त रिश्ता अचण लॻा महबूब करीम जे दरबार में कुरैश जा हितां हुतां रिश्ता अचण लॻा सुहिणे महबूब करीम ईअं चई इन मामले खे रफ़ा दफ़ा करे छॾियो त आहे सन मोकिलण वारो रिश्ता घुरण वारो मुंहिंजी हिन न्याणी जो रिश्तो हिन सन जो इख़्तियार मूंखे नाहे मुंहिंजे रब करीम वटां जेॾां मुंहिंजे सुहिणे रब जो इशारो थींदो खातून जन्नत खे ओॾां परणाए ॾींदासीं घर ये ॻाल्हियूं हलनि पयूं त सुहिणे अबू बकर सिद्दीक़ फारूक आज़म हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हुम टेई मुंहिंजे महबूब करीम जा सलाहकार नबी पाक जा वज़ीर मुशीर पाण में गॾिजी वेठा त पाण हलूं सुहिणे अली मुर्तज़ा खे मशवरो ॾियो त रोज़ पिया महबूब करीम ॾे माण्हू रिश्ता उमाणनि महबूब करीम आख़िर न्याणी आहे केॾा न केॾा त रिश्तो ॾींदा तंहिंजे करे अलीअ खे हली सम्झायो त ओ हैदर करार असांजो चाण कर महबूब ॾे असांजे असां सां गॾिजी हल यार संग घुरण तुंहिंजो कमु आहे तुंहिंजे संग जी सिफारिश करणु असांजो कमु चई संभरजी सलाह करे मौला अली मुश्किल कुछा ॾे असां तव्हां त विहायो वेठा आहियूं पर हू पाण में खंडे खीर रब करीम जो कसमा मुस्तफा जा गुलाम सभु पाण में शक्कर ऐं शीर हुआ खंड ऐं खीर हुआ पाण में ठहिण वांगुरु बल्कि उन खां बि ज्यादा मोहबत कंदा हुआ हिक ॿिए जा हेल्पी हिक ॿिए जा मदद हिक ॿिए जा सलाहकार मुंहिंजा दिल दोस्तो हे टई ॼणा संभरी मुंहिंजे अली मुर्तज़ा जे दर ते निकिता हलंदे हलंदे हैदर करार जे दर ते आया अली साईं जे घर जो दरवाज़ो बंदा अबू बकर सिद्दीक़ दरवाज़ो ठुकायो हैदर करार दरवाज़ो खोलियो जीअं जो दरवाज़ो खोले तिन यारनि ते निगाह पई हैदर करार मुर्की थो पड़े मुस्कुराए थो विझे अबू बकर थो पुछे अदा अली ख़बरूं थियूं ई कोन ॻाल्हि ॿोल थी कान हाल वीचार ओरियासी कोन अॻे ई तव्हां मुर्की विधो आहे कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे मुर्कायो आहे हैदर जी रात तो फरमाए अना मदीनतुल इल्म व अली बाबुहा अबू बकर तव्हांखे ख़बर आहे मदीने जे मीर फरमायो मां इल्म जो शहर आहियां अली उन जो दरवाज़ो आहे मूंखे ख़बर पइजी रही आहे त तव्हां छाजे लाइ आया आहियो बाबुल इल्म महबूब करीम जे इल्म जो दरवाज़ो ॿ औरतूं ॿ मायूं मसलो खणी आयूं साईं असांखे पुट बि आहे धीअ बि आहे हिकु राति हिकु टाइम में न्याणी बिजाई पुट विझाओ पर अदली बदली थी पुट हेॾे न्याणी होॾे इहो कमु थी वियो आहे हाणे सुञाणप ई कान असांखे मसइलो हल करे ॾियो हैदर करार जो फ़ैसिलो साईं फरमायो ॿई पर्दे में वञी पंहिंजी खंड कढी अचो खीर कढी अचो सीने जो कढी आयूं हैदर करार ॿिन्ही खीरनि खे तोड़ियो आहे जेको वज़नी खीर थियो फरमायूं पुट जी मां ही आहे साथी ने सवाल कयो मिला यो वरी फ़ैसिलो कीअं फरमायो त ऐन क़ुरान मुताबिक़ फ़ैसिलो कयो अथमि त रब करीम जी ज़ात फरमायो मीरास में मर्द जा छोकिरे जा पैसा न्याणी जो हिकिड़ो हिसो त अल्लाह जी ज़ात ख़ौराक में बि मर्द जा पैसा रखिया न्याणी जो हिकिड़ो हिसो रखियो आहे त पुट जी ख़ौराक ॾींणी आहे हुनजी घटि आहे इन जे करे मूं फ़ैसिलो ॾिनो आहे त जंहिंजी ख़ौराक भारी आहे वज़नी आहे पुट जी मां उहा मूंखे ख़बर पइजी वई आहे तव्हां चई चङा जो चूंडजी मुंहिंजे तॾहिं आया आहियो त कोई मसइलो खणी आया आहियो अलीअ जे घर में खजनि जे फलनि जो ठहियल तॾो आहे तॾो मुबारक विछाए हैदर करार महबूब करीम जे मुशीरनि सलाहकारनि खे विहारियो आहे पाण बि वेठो आहे अदा ज़माने जे रवाज मुताबिक़ हाणे ख़बरूं थी वञनि मुंहिंजा प्यारा दोस्तो जेको बि उन टाइम जो अॼु ताईं पाणी जो बोतल जो रवाज आहे जेको रवाज हैदर करार ख़िदमत कई ऐं मुंहिंजा प्यारा ख़बरूं हलियूं अबू बकर सिद्दीक़ अॻवानी कई अदा अली असां इन करे तुंहिंजे
सदे आया आहियूं महबूब करीम जी न्याणी ला रोज़ रिश्ता अचनि था पिया अल्लाह जो महबूब कंहिं न कंहिंखे रिश्तो ॾेई छॾींदो असां आया आहियूं त यार अॼु असां सां गॾिजी हल असां तुंहिंजा मेलू थियूं असां तुंहिंजा मददू थियूं असां तुंहिंजा ॼानी थियूं असां सां गॾिजी हल संग घुरण तुंहिंजो कमु आहे सिफारिश करण असांजो कमु आहे हैदर करार फरमायो अदा अबू बकर सलाह तव्हांजी सुठी आहे सुठो मशवरो आहे मुंहिंजे बि दिलि जो राज़ इहो आहे त मां महबूब खां संग घुरां तो इरादो बि कंदो आहियां ऐं वरी सोचींदो आहियां त मूं अलीअ जे घर में आहे छा कुझु बि न आहे ग़रीबाणू हाल आहे मिसकीनाणू हाल आहे खजनि जे फर जो ठहियल थधो पियल आहे ॿी मूं वटि का शइ कान्हे का रसूलनि जे सरदार जी न्याणी जो संग घुरी हिन घर में कीअं आहियां पोइ थोरो ज़मीर मूंखे इजाज़त न ॾींदो आहे इन जे करे बि चुप आहियां ऐं ॿिए नंबर में कॾहिं कॾहिं दिलि झलींदो आहियां अॼु घुरां थो अकेला ॾिसी महबूब जे घर ते वॾा भञी वेंदो आहियां हाणे घुरां थो पर सोने महबूब जे चेहरे में अल्लाह चई उहो जलाल अचो आहे कॾहिं सोनो महबूब अखियूं मुबारक खणी असांजे विहारींदो आहे त हर शइ विसरी वरी प्रोग्राम कैंसिल कंदो आहियां सुभाणे घुरंदो परीहं घुरंदो ईअं करे छॾींदो आहियां पर हाणे जेका तव्हांजी मर्ज़ी आया आहियो त हलो हाणे चार यार मुझे महबूब करीम जा संभर जी ॿाहिरि निकिता जीअं जो ॿाहिरि अची बीठा अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमायो ओ जिब्राईल अॼु सभई कम कार छॾे दो सिदरतुल मुंतहा खे छॾे दे अॼु पैगाम रसानी वारो कमु छॾे दे मौला कहिड़ी ड्यूटी कयां रब करीम फरमायो अॼु ॿी ड्यूटी न कर अॼु हेठि हलियो वञ ओ चईं यारनि जो टोलो बीठो आहे इन्हनि सां गॾु तूं बि शरीक थी अबू बकर अलीअ जी शादीअ जो सिफारिशी आहे उमर जी सिफारिशी आहे उस्मान गनी जी सिफारिशी आहे जिब्राईल अॼु मां अर्श फर्श जे ख़ालिक जे तरफ़ां अलीअ जो मेलू मुझे पारां सिफारिशी थी वञे मुझे पारां सिफारिश खणी वञे ओ मुंहिंजा महबूब जेका सलाह अबू बकर जी आहे जेका मर्ज़ी उमर जी आहे जेका मर्ज़ी उस्मान जी आहे साई मर्ज़ी मां रब करीम जी आहे अल्लाह जेका मर्ज़ी इन्हनि जी आहे हा मां रब करीम जी आहे हाणे चार यार पंजो जिब्राईल अलैहिस्सलाम इन्हनि सां गॾु टोले में आहे मुंहिंजा प्यारा सब्र जी जॾहिं महबूब जे दर ते रवानो थियो आहे हाणे उहे चार यार अलो मदीनतुल इल्म व अबू बकर असासुहा अना मदीनतुल इल्म व उमर जिब्रानुहा अना मदीनतुल इल्म وعثمان سقفها مدينة العلم وعلي بابها اللہ جا محمد عطا فرمائے ماں علم جو شہر آیا ان جے بنیاد ابو بکر صدیق ماں علم جو شہر آیا ان جی دیوار عمر ماں علم جو شہر آیا ان جی چھت حضرت عثمان رضی ماں علم جو شہر آیا ان جو دروازو حیدر کرار ہے انا ابو بکر بابها انا دار الشجاعت وعمر بابها انا دار السخاء وعثمان بابها انا دار الحكمة وعلي بابها بہت فرمان میں سب جو گھر آیا ان جو دروازو ابو بکر صدیق मां बहादुरी दिलेरी जो शहर आया उन जो दरबारो उमर फारूक मां हवा सखा जो शहर आया घर आया उन जो दरबारो उस्मान गनी मां हिकमत जो घर आया उन जो दरबारो अली मुर्तदा है क्या मैं जो हालो थींदो अल्लाह जी रात बाबरकात फरमाईंदो ओ अबू बकर ओ उमर उस्मान अली सारी ईंदा जी असांजा रब करीम रब फरमाईंदो अबू बकर अॼु जन्नत जे दरवाजे ते वेही वञे तोखे इख्तियारात जेके वणे तोखे जन्नत में मोकल जेके वणे तोखे जन्नत खां ॿाहिरि कजे तोखे को चवण वारो कोन्हे को ओ फारूक आलम अॼु पुलिस वारी पुल ते वेही वञे जेके वणे तोखे पुल पार करां जेके वणे तोखे पुल खां हेठि हेरा तुंहिंजी मर्ज़ी आहे तोखे चवण वारो को कोन्हे उस्मान गनी अॼु मीज़ान ते वेही रहो तराज़ ते वेही रहो जेके वणे पंहिंजा अमल गोरा करे छॾ जंहिंजा वणनी पंहिंजा अमल हल्का करे छॾ तोखे को चवण वारो कोन्हे हैदर करार अॼु वञी होॾे फ़ैसिलो कोन्हे जेके
वणे ते होगे तो जा प्याला प्यार जे वणे ते न प्यार तोखे को चवण वारो आही कोन को अॼु ये शान वारा चार यार मुझे महबूब करीम दे रवाना थियण अल्लाह दे महबूब दे दर ते पिया अचनि कहिड़ो दर ये वो दर है जहां शाह ज़माना सर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुरादे लेके जाते हैं सवाली बन के आते हैं पाक जो शहरा पाक अल्लाह ताला दी रात बाबर का तोखे मुखे मदीनो नसीब फरमाए एक आशिक फरमाए बिगड़ी हुई बनती है हर बात मदीने में गमखार मोहम्मद की है जात मदीने में बिगड़ी हुई बनती है हर बात मदीने में गमखार मोहम्मद की है जात मदीने में वो दिन तो आएगा वो रात भी आएगी दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में दिन गुजरेगा मक्के और रात मदीने में तोरे महबूब करीब दे दरवाजे पे आया और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे मुझा प्यारा दोस्तों ओ ताक जो दरवाजो बंदा हुआ ओ ताक देखे अज गुंबद खदरा सजूं था महबूब करीब जो रोज़ो मुबारक सजूं था अल्लाह ताला सल गुंबद खदरा दी ज़ियारत नसीब फरमाए या दुआ गोदा वञो गुंबद खदरा बस हमको नज़ारा चाहिए गुंबद खदरा बस हमको नज़ारा चाहिए या नबी चश्मा तरफ एक इशारा चाहिए गुंबद खदरा बस हमको चाहिए गुंबद खदरा बस हमको नज़ारा चाहिए मौत भी मिल जाए मदीने की गली पर हमें मुझे तो किस्मत के लिए ऐसा सितारा चाहिए मुझे तो किस्मत के लिए ऐसा सितारा चाहिए महबूब जो दर ते आया जे महबूब जो मिसल मिसाल आहे कोन अब आहे कोन मुंहिंजे हबीब जहिड़ो न थियो आहे न थींदो माशूक दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोल हिक पासे महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो मदनी ढोल हिक पासे हुननि सभिनी जो बोल हिक पासे मुंहिंजे